अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदव। खैर सां साईं, हिन वक़्तु सूफ़ी शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते मौजूदु आहियूं। साईं सिंध जो वॾो सूफ़ी शाइर। खुश है कुर्बा 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 महिरबानी महिरबानी खुश आहियो न खैर में। हाँ साईं, मां आयल आहियां हाली फ़िलहाल न, अॼुकल्ह हिते ई आहियां। तव्हां ॿुधायो तव्हांजो नालो छा आहे, किथां जा आहियो? न कर बाबा, मां हाणे यको घोटकी हुयुमि। हा बिल्कुलु 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 साईं, वॾी महिरबानी साईं। दुआ दुआ कुर्बा कुर्बा महिरबानी कुर्बा, लख थोरा ख़ुशि हुजो अदा। वालेकुम सलाम। इंशाल्लाह साईं जल्द। ऐं हेॾे साईं हबीब शाह साहब वालिद मोहतरम साईं आज़ाद शाह अब्दुल लतीफ़, उन्हनि जो मज़ार हेॾे आहे। बसि साईं दोस्तनि कुझु चयो त राग ॿुधंदा हलूं। हूअं मां वञा पियो हितां क्रॉस थियो, पर दोस्त मिली विया। वालेकुम सलाम। इंशाल्लाह साईं हैदराबाद वग़ैरह हाणे जल्द मीटअप रखंदासीं, यूनिवर्सिटीज़ वग़ैरह में रखंदासीं। छो त यको मोकिला हुयूं, यूनिवर्सिटियूं हाणे खुलियूं आहिनि, स्कूल हाणे खुलिया आहिनि, कॉलेज वग़ैरह। बिल्कुलु साईं जी लतीफ़ हिन वक़्तु दरगाह ते मौजूदु आहियूं, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। अल्लाह पाक साईं हर कंहिंखे ख़ुशि रखे, आबाद रखे। हे बि साईं अल्लाह जा बंदा, हक़ सच जो दर्स ॾिनो साईं। शाह लतीफ़ जी शाइरी त मूंखे एतिरी न आहे साईं ॼाण त मां कुझु ॿुधाए सघां। बिल्कुलु साईं, बिल्कुलु हक़ मौजूद साईं, सदा मौजूद। हिन वक़्तु साईं तव्हां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा लाइव मंज़र ॾिसी रहिया आहियो। वॾी महिरबानी अदा, वॾी महिरबानी, लख कुर्ब। दुआयूं तव्हांजूं, मोहबतूं मोहबतूं, लख कुर्ब। वाही साईं हेॾे हले थी पई।